अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी हुकूमत इस्लामाबाद में मकानी चूंडूं कराइण बाबति इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करे छॾी। इलेक्शन कमीशन इंट्रा कोर्ट अपील ते अॼु ॿुधणी जी दरख़्वास्त कई आहे। रजिस्ट्रार ऑफिस इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जे इंट्रा कोर्ट अपील ते एतिराज़ वारे छॾिया। सिंध हाई कोर्ट में 750 बरतरफ़ वैक्सीनेटर्स दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील दलील ॾींदे चयो आहे त हुकूमत वैक्सीनेटर्स खे 2021 में कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयो। कानून मूजिबि भर्ती कयल मुलाज़िमनि खे बरतरफ़ नथो करे सघिजे। अदालत धुरियुनि खां 17 जनवरी ते जवाब तलब करे वरितो। सिंध जी सिहत वारी वज़ीर डॉक्टर अशरफ फज़ल पेचुहो सिविल अस्पताल कराची जी लिफ्ट में फासी वई। लिफ्ट जो दरवाज़ो तोड़े खेसि ॿाहिरि कढियो वियो। तर्जुमान जो चवणु आहे त डॉक्टर अशरफ फज़ल पेचुहो टेक्निकल ख़राबी सबबि 10 मिंटनि ताईं लिफ्ट में फासी पई, पर हू ठीकु आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।